الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تؤتوا السفهاء أموالكم التي جعل الله لكم قياما وارزقهم فيها واكسوهم وقولوا لهم قولا معروفا. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم عدد معلوم لك دائما أبدا. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल करोड़नि जी तादाद में करम नवाज़ी जे रब्बे करीम असां तव्हांखे सुबुह सवेर पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जी दर जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह ताला मथे ॿुधायो हो त यतीमनि जी माल जी जेको वली वारिस आहे उहो चङी तरह ख़्यालदारी करे उनजी मिल्कियत खे संभाले ऐं उनजे जेके ज़रूरियात आहिनि उनखे पूरो करे जेको बचे पाण वटि बतौर अमान जे रखंदो हले। इनायत में अल्लाह ताला हिकिड़ो ॿियो हुकुम थो ॿुधाए त वला तुअतु सुफ़हाअ अम्वालकुम। अल्लाह फरमाए थो न ॾियो बेसमझनि खे पंहिंजा माल। यतीम बेसमझ आहे अञा कम अक़ल आहे नंढी उमिरि में आहे त उनखे उनजो माल मिल्कियत उनजे हवाले न करे छॾियो। उनजो वली वारिस जेको आहे जेको उनखे पाले पियो त उहो अञा माल पाण वटि रखे पाण संभाले उनजी ज़रूरियात खे पूरो करे, लेकिन उनखे माल अञा हवाले न करे छो तो बेसमझ आहे। उनखे न ॾेती लेती जी ख़बर आहे न वरी भले बुरे जी ख़बर आहे त उहो अजायो माल ज़ाय करे छॾींदो। त उनखे बेसमझी वारी उमिरि में कम अक़ली में उनखे माल न ॾियो। अम्वालकुम लती जअल अल्लाह, उहो माल जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हांखे इन जे लाइ बणायो आहे मुंतज़िम। तव्हां उनजे मथां मुंतज़िम आहियो, तव्हां उनजे माल खे संभालियो पिया, तव्हां हुनखे बचपन में माल न हवाले कयो। वर्ज़ुकुहुम फ़ीहा, उनखे उन माल मां खारायो पियारियो। ईअं न जो खाए पीए बि न बल्कि खारायो उनखे पियारियो, उनजी ज़रूरियात खे पूरो कयो, उनजी तालीमात खे पूरो कयो, उनजे उथक बैठक में जेका बि कमी कोताही आहे उनजी तरबियत सही तरीक़े सां कयो। वक्सूहुम, ऐं उनखे उनजी मिल्कियत मां कपिड़ो लटो बि पारायो। वक़ूलु लहुम क़ौलन मारूफ़ा, ऐं उन सां ॻाल्हायो सुहिणे अख़लाक़ सां, सुहिणे तरीक़े सां। जेकॾहिं हू तव्हांखे चए बाबा मुंहिंजो माल ॾे ऐं हाणे पंहिंजो माल पाण संभालियां थो त उनखे सुहिणे तरीक़े सां जवाबु ॾियो, बाबा अञा तूं नंढो आहीं, अञा बेसमझ आहीं, अञा ॾेती लेती बि तोखे कान ईंदी, तुंहिंजो माल तुंहिंजो ई आहे ऐं फ़िलहालु संभालियां थो, हीउ माल तुंहिंजो ई आहे मुंहिंजो न आहे। सुहिणे तरीक़े सां उनखे मुतमइन कबो। वब्तलुल यतामा हत्ता इज़ा बलगु निकाह, पोइ आज़मायो तव्हां यतीमनि खे हथा के पहुचनि निकाह वारी उमिरि यानी बुलूगत खे। आज़मायो इन्हनि खे, आज़माइण जो मतिलबु इहो आहे जॾहिं ॾिसो था या बालिग़ थी वियो आहे या बुलूगत वारी उमिरि खे पहुचे पियो त हिनखे आज़मायो। आज़माइण जो मतिलबु इहो आहे नंढा नंढा सौदा हिनखे ॾियो पाण वठी अचे, पोइ तव्हां हुन में ख़्यालदारी कयो, ॾिसो सही तरीक़े सां वठी आयो आहे, फ़ाइदे में वठी आयो आहे या नुक़सान में वठी आयो आहे। ऐं कॾहिं 500 हज़ार 2000 रुपया उनखे ॾियो, बाबा हीअ तुंहिंजी ख़र्ची आहे, पोइ तव्हां निगहबान नज़रअंदाज़ नज़र कयो त उन्हनि खे कीअं थो इस्तेमालु करे, सही थो इस्तेमालु करे या नशे पते में ग़लति सोबत में त किथे ख़र्च कोन थो करे, त उनजे मथां तव्हां आज़माइश रखो जेसीं ताईं निकाह वारी उमिरि खे पहुचे। पोइ फ़ाइन आनस्तुम मिनहुम, जॾहिं तव्हां महसूसु कयो इन में या ॾिसो इन में त हाणे अक़ल आहे, फदफ़उ इलैहिम अम्वालहुम, पोइ हाणे हिन जो माल हिन जे हवाले कयो। जॾहिं तव्हां ॾिसो था हीअ अक़ल अथसि, ॾेती लेती सही थो करे, सौदो सही थो वठे ॾे, त हाणे हिनखे तव्हां पंहिंजो माल हिन जे हवाले कयो। बाबा हीअ तुंहिंजी अमानत हुई, मूं तुंहिंजे संभाली पे, हाणे मूंसां मुताबाल नथो, हाणे पाण संभाल। निकाह वारी उमिरि बुलूगत वारी उमिरि जेका हूंदी आहे
बालिग थियण वारी उमिरि केतिरी आहे। बालिग थियण वारी उमिरि जे लाइ इहो आहे जेके अलामतूं आसार बुलूगत वारियूं हूंदियूं आहिनि उहे नज़र अची वञनि त उहो ॿारु बालिग आहे। बाज़ उलमा फरमायो छोकिरो 18 साल ऐं छोकिरी जी उमिरि 15 साल बालिग थियण वारी आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा ॿिन्ही जी उमिरि 15 साल ताईं जेकॾहिं बालिग नथा थियनि त पोइ 15 सालनि जी उमिरि में उनखे बालिग सम्झो ईंदो। बालिग 15 साल थी विया हाणे उनखे बालिग सम्झो वेंदो भले उन्हनि जी अलामतूं बलूगत वारी नज़र में न अचनि। ऐं उनखां पोइ जेकॾहिं महसूसु कयो तव्हां उनमें अकुल पोइ माल हवाले कयो। अक़ल कॾहिं कामिल कॾहिं ईंदो आहे बुलूगत जीअं 15-16 साल जी उमिरि आहे उन वक़्त में अक़ल कामिल अञा ॿार खे कोन ईंदो आहे। अक़ल कामिल वारी उमिरि पोइ आज़माइश में ख़बर पइजी वेंदी आहे। बहरहाल पोइ 20 साल 21-22 साल आज़माईंदा रहो जॾहिं तव्हां में अक़ल नज़र अचे तव्हां माल हवाले करे छॾियो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा ऐं अक़ल जे लाइ बि 10 साल जी उमिरि लॻे थी यानी 25 साल ताईं नौजवान खे पोइ पूरो अक़ल अची वेंदो आहे पूरी सम्झ अची वेंदी आहे। 25 सालनि ताईं बि हिनखे अञा अक़ल सम्झ न अचे सही ॾेती लेती न करे त पोइ माल हिन जे हवाले करे छॾियो छो त हुनजी शइ आहे हाणे पंहिंजे हथ में भली आहे। वला तकुलूहा इसराफ़न व बिदारन यकबरूं न खाओ इन जे माल खे इसराफ़ माना ज़ियान करे माना अजायो ख़र्च न कयो ज़रूरत ताईं हुनजे मथां ख़र्च कयो अजायो ख़र्च न कयो। व बिदारन यकबरूं ऐं हिन जे करे बि ख़र्च न कयो त मथां ख़तमु थी वञे अॻे इहो वॾो थिए माना हिन जो माल हिन जे वॾे सिंगां पहिरियां ख़तमु करे छॾियो ईअं बि न कयो ऐं अजायो ख़र्च बि न कयो। वमन कान गनियन फलियस्ताफ़िफ़ जेकॾहिं आहे शाहूकार जेको वली वारिस आहे यतीम जी देखभाल करे पियो शाहूकार आहे फलियस्ताफ़िफ़ पोइ हुनजे रुपए खां बचे पोइ हुनजे माल खां बचे उहो अमानत आहे बाक़ी हिन जी परवरिश जो अलाह हिनखे जुर ॾींदो हिन जे परवरिश जो हिनखे सवाबु थींदो बाक़ी हुनजे हुकूक खां हुनजे माल खां बचे न खाए। वमन कान फ़क़ीर आहिनि जेकॾहिं फ़क़ीर आहे मिसकिन आहे ॿियो को बि कारोबार ॾेती लेती न आहे यतीम जी ख़िदमत करे थो देखभाल करे थो फलियाकुल बिल मारूफ़ पोइ खाए पर सुहिणे अंदाज़ सां यानी मुनासिब जेतिरो खाधो पीतो थींदो आहे उन हिसाब सां खाए ईअं न जो अधु खाई वञे या घणो खाई वञे न पूरो जेको हिनखे मुनासिब लॻे जंहिंमें जो घर जी ज़रूरत हले। फ़ाइदा दफ़ा तो मिले ई अमवालम जॾहिं हवाले कयो इन जे तरफ़ इन जा माल न फ़शेदु अलीम फ़शेदु अलीम पोइ इन्हनि जे मथां शाहिद बणायो बाबा तव्हां 4 माण्हू शाहिद आहियो ॾिसो हीअ एतिरो मूं हिनजो माल संभालियो हाणे एतिरी मिल्कियत हिनजी एतिरी बची आहे एतिरी मूं ठाही आहे एतिरी हिन जे मथां ख़र्च थी आहे हाणे बाक़ी आहे इहो हाणे जो हवाले कयां थो तव्हां 4 माण्हू ॾिसो पिया तव्हां हिन जा शाहिद बणियो फ़शेदु अलीम शाहिद बि कयो वकफ़ा बिल्लाहि हसीबा अल्लाह हिसाब जे लाइ तो काफ़ी आहे लेकिन पंहिंजे हिसाब मुताबिक़ माण्हू हिसाब किताब पूरो रखे।